सखरन रिपोर्ट नूर मोहम्मद जमाली आलम इस्लाम जी अज़ीम रूहानी शख्सियत हज़रत अल्लामा हाफ़िज़ ग़ुलाम मोहम्मद सोहो साहिब जिन सखरन प्रेस क्लब जे 2026 लाइ चूंडिजी आयल उहिदेदारनि जी हलफ़ बरदारी तक़रीब में महिमान ख़ास तौर शिरकत कई जिते हुन सखरन प्रेस क्लब पहुची खाइन हलफ़ खणायो जंहिं बाद हुन समूरनि उहिदेदारनि खे लुंगियूं पाराए मुबारकूं ॾिनियूं ऐं खेनि दुआ बाद पंहिंजे नसीहत भरे बयान में फरमायो त इंसाननि जी ख़िदमत खे इबादत सॼो वियो आहे। सहाफ़त उन लाइ बहितर प्लेटफॉर्म आहे जेकॾहिं सहाफ़ी चाहिनि त समाजी भलाई लाइ बहितर किरदार अदा करे सघनि था। हुन वधीक चयो त नओं चूंडियल सदर गुलाम हैदर सोलंकी असांजो फ़क़ीर ऐं मोहबत कंदड़ आहे। हुन मां उमीद आहे त हू पंहिंजी टीम खे गॾु खणी हलंदो ऐं सखरन प्रेस क्लब जी बहितरी लाइ समूरियूं सलाहियतूं कतब आणींदो। असांजी दुआऊं हुन सां गॾु आहिनि। प्रोग्राम दौरान अल्लामा हाफ़िज़ ग़ुलाम मोहम्मद सोहो सीनियर सहाफ़ी काज़ी जावेद सनाई खे शॉल जो तोहफ़ो पेश करे चयो त अहिड़ियूं शख़्सियतूं जिन में इदारनि में बि हूंदियूं आहिनि त उहे इदारा इंशा अल्लाह को ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदा आहिनि। इन मौक़े ते सैयद नूर मोहम्मद शाह, नूर अहमद लाखो, अब्दुल जब्बार सोहो, राजा ख़ानज़ादा मोहसिन लाखो, ग़ुलाम मुस्तफ़ा सोहो, फ़क़ीर सुलेमान फ़क़ीर नजीब, सैयद अली मोहम्मद शाह ऐं ग़ुलाम रसूल खीरो समेत कई शख़्सियतूं मौजूद हुयूं। हलफ़ बरदारी दौरान सखरन प्रेस क्लब जी जनरल सेक्रेटरी ग़ुलाम नबी मल्हा आयल महिमान जो आदर भाव कयो।